बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां सागर मुजाहिद तुनियो। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। कराची में उस्तादनि मथां थियल पुलिस तशदद ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि बाकराणी, डोकरी, रतोदेरो, सजावल, जोड़ेजो, लालू राग, मोहनजो दड़ो, बाडरे, कंबर, शहदाद कोट, शिकारपुर, कुबो सईद खान समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में पेटियल बाकराणी पारां प्रेस क्लब बाकराणी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पेटियल अॻुवान सैयद हिदायतुल्लाह शाह, मोहम्मद बख्श जतोई, मंज़ूर मंगी, सैयद सरदार अली शाह, मोहम्मद आज़म राजपूत, फ़कीर मोहम्मद चांडियो, अब्दुल हमीद राजपूत, गुलाम सरवर शेख, शेर कलोड़ो, खुर्शेद बुघियो, फज़ुल्लाह ख़ुआरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उस्तादनि ॻाल्हाईंदे चयो त कराचीअ में उस्तादनि जे पुरअमन रैलीअ मथां कराची पुलिस तशदद वारे वाक़े ऐं उस्तादनि जे गिरफ़्तारीअ जे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उस्तादनि चयो त जेसिताईं उस्तादनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया वेंदा ओसिताईं एहतजाज जारी रहंदो। उन मौक़े ते उस्तादनि पारां सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। उन सां गॾोगॾु इजाज़त ॾींदा सागर मुजाहिद तुनियो खे। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो पेज खबरदार न्यूज़ अलर्ट।